बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर्रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलज़्ज़ालिन बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद या काशिफल करबी अन वजहिल हुसैन इक्शिफ करबी व करबल मोमिनीन बिहक़्क़ि अख़ीकल हुसैन या अबल फ़ज़्ल अब्बास या फ़ातिमतो इशफ़ई लना या फ़ातिमतो इशफ़ई लना या फ़ातिमतो इशफ़ई लना बिहक़्क़ि मुहम्मद व आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल-मासूमीन दुआ इमाम ज़माना अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इलाही आज़मल बला व बरहा खफा वनकशफ ग़िता वक़तअ अर्रजा वज़ाक़त अर्ज़ो वमुनिअतिस समा व अन्ता मुस्तआनु व इलैकल मुश्तका व इलैकल मुअव्वलु फि शिद्दति वल रख़ा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद उलिल अम्रि लज़ीना फ़रज़्तु अलैना वअर्रफ़ना बिज़ालिक मंज़िलतहुम फ़फ़रजना बिहक़्क़िही फ़रजन आजिलन क़रीबा कलमिहिल बसर अक़रब
मुझसे मिली करे चौंदा या मोहम्मद या अली या अलियो या मोहम्मद बुलंद आवाज से या मोहम्मद या अली या अलियो या मोहम्मद इफ़यानी फ़इन्नकुमा वसरानी फ़इन्नकुमा नासिरा या मौलाना या साहिब ज़मान अलगौस 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 अदरिकने 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 असात 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 अलजल 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 या बेहक़े मोहम्मद वालिहि ताहिरीन सलवात अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद सलातुन अज़ीम इबादत पांजे पांजे मरहूमीन जे बख्शिश वास्ते पांजे पांजे गुनाहन जे मग़फ़िरत वास्ते तमाम दुआन जे क़बूलियत वास्ते मौला इमाम ज़माना जे ज़ुहूर वास्ते सभी मिली करे बाबा दे बुलंदर सलावत नाराए तकबीर नाराए तकबीर नाराए रिसालत नाराए रिसालत नाराए विलायत नाराए विलायत नाराए हैदरी नाराए हैदरी खानदान सय्यदात बाबा दे बुलंदर सलावत अल्हम्दुलिल्लाह नंढड़नि जे सलवात जो आवाज़ अचे थो अॻियां पोयां घटि था थोरा सलवात पढ़ो मिली करे बाबा दे बुलंदर सलावत शिद्दत प्यास से असगर ने पलट कर देखा शिद्दत प्यास से असगर ने पलट कर देखा और खेमों के तनाबों से माँ ने लिपट कर देखा और खेमों के तनाबों से माँ ने लिपट कर देखा कितनी मजबूर थी साकी कौसर की बहू कितनी मजबूर थी साकी कौसर की बहू खुश्क मशकीज़े को 100 बार उलट कर देखा कितनी मजबूर थी साकी कौसर की बहू शिद्दत प्यास से असगर ने पलट कर देखा और खेमों के तनाबों से माँ ने लिपट कर देखा कितनी मजबूर थी साकी कौसर की बहू कितनी मजबूर थी साकी कौसर की बहू खुश्क मशकीज़े को 100 बार उलट कर देखा मौला अली असगर के ज़ात बाबा दे बुलंदर सलावत पांजे पांजे दुआन जे क़बूलियत वास्ते जनाबे बाबुल हवाइज मौला अली असगर जे खुशनूदी वास्ते बाबा दे बुलंदर सलावत
अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी नव्वर क़ुलूबना बिविलायतिल हुसैन वशरह सुदूरना बिमारिफतिल हुसैन वज़य्यन उयूनना बिबुकाइल हुसैन अस्सलातु वस्सलामु अला जद्दिल हुसैन व अला अबिल हुसैन व अला उम्मिल हुसैन अल मदफूनत वल मग़लूबत ज़हरा फ़क़ालत बअद वफ़ात अबिहा सुब्बत अलैहि मसाइबु लो सुब्बत अलल अय्याम सरनल लयालिया व अला इख़्वतिल हुसैन व अला औलादिल हुसैन व अला असहाबिल हुसैन व अला अख़वातिल हुसैन ला सय्यमा ज़ैनब बिन्ते अली अज़ादारो ममनो भेण भाव जो अजीब रिश्तो दुनिया में केतरी भी भेण भाव जी मोहब्बत हुजे पर जेतरी ज़ैनब जी हुसैन सां जेतरी हुसैन जी ज़ैनब सां मोहब्बत हुई कंहिंजी बेतरी भेण भाव जी अज़ादारो मोमिनो हुसैन मौला जो बचपन हो ज़ैनब जो भी बचपन हो अज़ादारो मोमिनो एतिरो त भेण भाउ जो प्यार हुयो जो जेसिताईं ज़ैनब हुसैन खे न ॾिसंदी ज़ैनब खे सुकून नहीं ज़ैनब जो बचपन हो ज़ैनब अञा पीघे में झूले में जे पासे ॾे हुसैन वञे ज़ैनब जो रुख होॾे मुड़ी वञे अज़ादारो मोमिनो भेण भाउ जो वॾो पाण में प्यारो हिकु दफ़ो हुसैन मौला जन जो घर निकिता ज़ैनब जा पीघे में वेण बुलंद थिया अज़ादारो मोमिनो नबी परचायो ज़ैनब ख़ामोश न थी अली मौला परचायो ज़ैनब ख़ामोश ये सारे ज़हरा परचायो ज़ैनब चुप न कई हसन मौला परचायो ज़ैनब ख़ामोश न थी नबी जो सरदार फरमाए थो फिज़ा ॾिसिया मुंहिंजो हुसैन काथे फिज़ा मुंहिंजो हुसैन खे वठी अज़ादारो मोमिनो हुसैन मौला जन आया हुसैन मौला भेण जे कनन में काई ॻाल्हि कई ईअं चुप कई ज़ैनब जन रुनी न हुई अज़ादारो मोमिनो ईअं चुप करे वई बचपने में ॼण ज़ैनब रुनी न हुई नबी
ज़ैनब ॾिसमा करबला जो ग़रीबा अज़ादार मोमिन वाकन भेण भाॼो एॾो प्यारो जो ज़ैनब जी हुसैन को सवा सरदी न हुई जॾहिं जो साल जे निकाह जो टाइम थियो जनाबे उम्मे हानी अची चए थी ज़ैनब वाली तो चवई तुझे चाचे जैसा निकाह पढ़ा रोई चेती बाबा बेशक निकाह पढ़ा पर चाचे जैसा शर्त रख जा हर रोज़ हुसैन सां मिलण ॾींदा मुंहिंजी भाउ को सवा सरदी जो न अम्मा अम्मा पुफी अम्मा बाबे के जो चाचे जैसा निकाह में शर्त रखिया मुखे मोकल ॾींदो मां हुसैन सां रोज़ मिलण वेंदो हुसैन को सवाइ मुंहिंजी सरदी जो न अम्मा बाबे के तो चाचे सां निकाह में शर्त रख जॾहिं शबीर वतन छॾींदो मां ज़ैनब साण वेंदीमांस जे न वेंदो होॾो हुसैन जो काफ़िलो हलंदो होॾो ज़ैनब जो जनाज़ो खणंदो अम्मा फ़क़द क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नहनु कुल्लुना सुफ़नुन नजात वसफ़ीनतुल हुसैन वसरो मिनहुम बावाज़े बुलंदतर सलवात सलातुन सां सगीरा कबीरा गुनाह माफ़दान पंहिंजे गुनाहनि जे बख़्शिश वास्ते बावाज़े बुलंदतर सलवात खालिक़ कायनात खां दुआ अल्लाह ताला तव्हां असांजो हिन अज़ीम ज़िक्र में अचणु पंहिंजे बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए अल्लाह ताला खां पंजनि ॿारनि जे सदक़े इहा दुआ जेके बेऔलाद मोमिन आहिनि अल्लाह ताला उन्हनि जूं झोलियूं आबाद फरमाए जेके मोमिनीन मोमिनात बीमार आहिनि मौला इमाम सज्जाद जे तकलीफ़ुनि जे सदक़े अल्लाह ताला उन्हनि तमामु मरीज़नि जूं तकलीफ़ूं दूर फरमाए खालिक़ कायनात खां दुआ जेके मक़रूज़ आहिनि जा कर्ज़ा अल्लाह ताला ग़ैब मुदा फरमाए खालिक़ कायनात खां इहा दुआ तव्हां असां सभिनी खे भेण ऐं भाउ जे क़ब्र जूं ज़ियारतूं नसीब फरमाए खालिक़ कायनात खां दुआ तव्हां असांजे सभिनी जे मुश्किलात जो हल इमाम ज़माना जे ज़ुहूर में आहे तव्हां असांजे वाली वारस इमाम ज़माना जे ज़ुहूर में ताजील फरमाए तमाम दुआउनि जी क़बूलियत वास्ते बावाज़े बुलंदतर सलवात अल्हम्दुलिल्लाह सलवात सभिनी खे ईंदी आहे बाजमात इबादत अञा सुहिणी लॻंदी आहे मिली करे बावाज़े बुलंदतर सलवात मूंखे चवण जी ज़रूरत न पए त बहितर आहे सभु आज़ादार हो पंजनि ॿारनि जा इस्म तव्हां असांजे ज़बानुनि ते सुहिणा लॻंदा आहिनि मिली करे बावाज़े बुलंदतर सलवात अज़ीज़ान गिरामी मुंहिंजा वाजिबुल क़द्र वल एहतराम बुज़ुर्गो हीरा थियूं ज़ाहिरी तौर ते फ़ज़ाइल ऐं मनाक़िब जे बयान करण जो न आहिनि मुसीबतुनि जे बयान करण जो आहिनि पर अहल बैत जा फ़ज़ाइल ई एतिरा अज़ीम आहिनि जो मार्फत वारा मोमिन फ़ज़ाइल में बि रोई पवंदा आहिनि हुसैन मौला ते भला मां कहिड़ी लबकुशाई कयां मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे ज़ात ते मां पंहिंजी ज़बान भला कीअं चोरियां जंहिंजे लाइ सरकार कौनैन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइंदा हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन मां हुसैन मजा हुसैन मूं मजा आहे मां हुसैन मजा हुसैन मूं मजा मां पंहिंजनि लफ़्ज़नि में चवां 63 साल हुसैन आ मुस्तफ़ा मां तवजो आहे यानी 61 हिजरी ताईं हुसैन आ मुस्तफ़ा मां 61 हिजरी खां वठी क़यामत ताईं मुस्तफ़ा हुसैन मजा अज़मत वारी ज़ात आहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ऐं एॾी अज़मत वारी ज़ात आहे
शहादत कहिड़े बि मौसम जी हूंदी ज़िक्र इमाम हुसैन जो रखाईंदासीं। मौला सां एतिरी त मखसूस थी वई आहे दुनिया ज़िक्र जे हवाले सां। ऐं मौला जी वाक़ई शख़्सियत अजीब आहे। गम कंहिंजो बि हुजे मल्हाईंदासीं गम गमे हुसैन। उन हवाले सां सरकार कौनैन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं ग़ालिबन चईं इमाम खां बि हीअ साॻी रिवायत आहे। मौला जन फरमाइनि था नहनु कुल्लुना सुफ़न नजात, असां 14 जो 14 निजात जा बेड़ा हो। नहनु कुल्लुना सुफ़न नजात, असां 14 जो 14 निजात जा बेड़ा हो। पर सफ़ीनतुल हुसैन औसो असरो मिनहुम, पर ॾाढे हुसैन जो बेड़ो जेको न उहो वेकरो बा ऐं तकड़ो बा। हुसैन मौला जो बेड़ो नजात में तकड़ो बा ऐं वेकरो बा। हुसैन मौला जे बेड़े ते मां कहिड़ी लंकुशाई कयां जंहिंजे लाइ सरकार मुस्तफ़ा ऐं सादिक़ आले मोहम्मद फरमाइनि था वेकरो बि अथसि। नजात जा बेड़ा सभु पर हुसैन जो बेड़ो वेकरो बा, नजात ॼण में तकड़ो बा। वेकर एतिरी आहे, वुसअत हुसैन जे बेड़े में एतिरी आहे जो बयान खां ॿाहिरि आहे। करीम हुसैन एतिरो आहे जो हुसैन जो दस्तरखान नजफ़ खां वठी करबला ताईं चहल में लॻंदो आहे। अखि खुटी वेंदी आहे, हुसैन जो दस्तरखान खुटंदो नाहे। दुनिया वारा खाइण ते मरंदा आहिनि ऐं अज़ादार चहल मथे खाराइण लाइ मरंदा। जेके अरबईन करे आहिनि हिन ॻाल्हि जी गवाही ॾींदा। रुगो इराक जो बाटलो क्रॉस कयो रोड ते, जीअं जो गाॾी तव्हां असांजी हलंदी न, इराक जा अरब रोड ते अची बीह रहंदा, गाॾियुनि जे अॾो अची बीह रहंदा, चवंदा या त गाॾी चाढ़ियूं वञे मारियूं वञे या लाहे ज़वारनि खे त असां खारायूं। दुनिया वारा खाइण ते मरंदा आहिनि, हुसैन वारा खाराइण लाइ मरंदा। एॾो करीम आहे हुसैन। हुसैन मौला जे निजात जी बेड़ीअ जी वेकर एतिरी आहे जो ख़साइस हुसैनिया वारो मुअल्लिफ लिखे थो, मुसन्निफ लिखे थो, महशर जो मैदान थींदो। 6 इमाम खां रिवायत थो करे, चए थो महशर जो मैदान थींदो। महशर जे मैदान में हर गुनाहगार इन इंतज़ार में हूंदो त केरु असांजी शफ़ाअत करे, केरु असांजी शफ़ाअत करे। शफ़ाअत जे इंतज़ार में हूंदो। 6 इमाम फरमाए थो 1000 टोला थींदा गुनाहगारनि जा। घणा साईं? 1000 गुनाहगारनि जा टोला थींदा। बाबा ही कंहिं ज़ाकिर आलिम जी ॻाल्हि न अथव। 6 इमाम थो फरमाए, ख़साइस हुसैनिया वारो लिखे थो, महशर जे मैदान में गुनाहगारनि जा 1000 टोला, 1000 सिफ़ूं थींदियूं। इन 1000 गुनाहगारनि जे टोलनि मां फ़क़ति हिक सिफ़ जी, फ़क़ति हिक सिफ़, हिक टोले जी 1,24,000 नबी, औलिया, औसिया, शुहदा, खुलफा, सुलहा, नेक माण्हू उन 1000 टोले मां फ़क़ति हिक टोले जी शफ़ाअत कंदा। आगा साहब जन फरमाईंदा मौला 6 इमाम फरमाए थो मुंहिंजे ॾाॾे जे निजात जो बेड़ो एतिरो वेकरो आहे, एतिरो त करीम आहे हुसैन। 1000 टोलनि मां फ़क़ति हिक टोले जी सभु नबी, उन्हनि जा वसी, वज़ीर, खुलफा, सुलहा, शुहदा, तमामु उम्मतुनि जा उलमा हिक गुनाहगार टोले खे छॾाईंदा। हुसैन एॾो करीम आहे जो 999 टोले खे हिकु हुसैन छॾाईंदा। अञा ताईं गौर सां था ॾिसो, हुसैन मौला इन खां वधीक करीम आहे बाबा साईं। 1000 टोलनि मां हिक टोले जी तमामु औलिया, औसिया, अंबिया, खुलफा, शुहदा, सुलहा, उलमा 1000 टोले मां फ़क़ति हिक टोले जी हिक सिफ़ खे छॾाईंदा। हुसैन एॾो करीम आहे जो 999 खे अकेलो हुसैन छॾाईंदो। हुसैन मौला जो बेड़ो निजात जो एतिरो वेकरो। तॾहिं मौला जन फरमायो सफ़ीनतुल हुसैन औसो असरो मिनहुम, वेकरो बा ऐं तकड़ो बा। वेकर हुसैन मौला जे बेड़े जी तव्हां ॾिठी ऐं वेकर जे बारे में अञा जेकॾहिं राज़ी वेठा त हिकिड़ो जुमिलो चवां। 61 हिजरीअ खां वठी क़यामत ताईं अलाए केतिरा अरबे खरबे अणगणत इंसान हुसैन जे बेड़े ते चढ़ी निजात हासिल कंदा। निजात जे बेड़े में खोट न ईंदी, माण्हू खुटी वेंदा।
हुसैन जे बेड़े में खोट अचणी नाहे हुसैन अॼु बि पियो थो सॾे अचो त निजात ॾियां हुसैन अॼु बि पियो थो सॾे त अचो त निजात ॾियां ही तव्हां असांजे लाइ हुसैन निजात जो त बंदोबस्तु कयो आहे जो ज़िक्र में घुरायो अथई ये देखो मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो निजात जो बेड़ो पियो थो हले कायनात में अॼु ताईं तव्हां सां इहो ॿुधो आहे वाक़िअन मशहूर भी हुआ त ॾही जे राति इमाम हुसैन मोहलत वरिती तवजो आहे हुसैन मोहलत वरिती न ही मोहलत ॾिनी हुई ऐं दुनिया वारे इहो चवंदा हुसैन इबादत लाइ मोहलत वरिती ही घराणो इबादत गुज़ार आहे हिन खे इबादत जी न राति जे लाइ फ़र्क़ु आहे न ॾींहं जो फ़र्क़ु आहे हिन जो हर अमल इबादत आहे हुसैन मौला ॾहींअ जे राति ॾेई करे दुनिया खे सम्झायो त मां हीअ हुर जे लाइ राति घुरी वरिती आहे ताकी मां हुर खे निजात ॾियां ऐं हुसैन मौला रुगो हुर खे न छॾायो आहे तव्हां असांजे लाइ अॼु ताईं ज़िक्र जो इतमाम करे छॾो अचो त सभिनी खे हुर बणायो हुसैन मौला जो निजात जो बेड़ो हिकिड़ो आहे तकड़ो वरी एतिरो आहे जो इमाम हुसैन जो दुनिया ते आया जिब्रील जो आयो फुतरुस खे वठी तवजो आहे ही वाक़ियो सभिनी खे ॿुधल आहे न फुतरुस खे जॾहिं वठी जो आयो त फुतरुस जे लाइ जिब्रील पाक पैगंबर जे ख़िदमत में अर्ज़ कयो मौला इमातू बे खुदा तुंहिंजे दर खां वधीक ॿियो को ज़रूरी न आहे अॼु खां वधीक का ख़ुशी आहे ई न ख़ुशीअ में बादशाह ग़ुलाम आज़ाद कंदा आहिनि गुनाहगारनि खे आज़ाद कराईंदा आहिनि मौला तव्हां बादशाहनि जा बादशाह हो तव्हांजे घर में हुसैन खां वधीक ॿियो केरु ईंदो मौला मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी आमद ते जिब्रील फुतरुस खे जो आंदो फ़क़त हिकिड़ो फुतरुस तो रही दरदाईन सलसाईन फुतरुस टिन मलाइकनि खे हुसैन जे आमद ते हू महतूब खुदा हुया इताब खुदा हा यानी खुदा जे इताब में हा अज़ाब में हा हुसैन जे करे उनखे निजात मिली वई सरकार कौनैन फरमाईंदा हिन फुतरुस फरिश्ते खे हुसैन सां न मुंहिंजे हुसैन जे पीगे सां मस कयोसि हुसैन सां न हुसैन जे पीगे सां मस कयोसि हिते इहा ॻाल्हि रोकियां थो जॾहिं जनाब नूह तबलीग कंदा हुआ तवजो आहे तबलीग जो कंदा हुआ जनाब नूह जी उम्मत जनाब नूह खे एतिरा त आज़ार ॾींदी हुई एतिरा त ज़ख़्म ॾींदी हुई जो जनाब नूह जी उम्मत एतिरा पत्थर हणंदी हुअसि जो जनाब नूह शाम जे टाइम पत्थरनि में पूरजी वेंदा हुआ अल्लाह जिब्रील खे चवंदो वञी नूह खे पर हण त शिफ़ा मिलेसि नबी उनके चइबो आहे जेके फरिश्ता शिफ़ा ॾियनि हुसैन उनके चइबो आहे जेके फरिश्तनि खे बि हुसैन खां शिफ़ा मिले हुसैन जे ज़ात खां न सरकार कौनैन फरमाईंदा हुसैन सां न हुसैन जे पीगे सां मस कयोसि पीगे सां जो मस थियो न पुत्र सुडरंदो वियो चौथे आसमान ते त ममिसली मूं जहिड़ो केरु आहे तवजो आहे चई ममिसली मूं जहिड़ो केरु आहे त आसमान जे मलाइक ॾिस अॻे त इन उजब जे करे न ख़ुदि पसंदीअ जे करे न किबर जे करे पंहिंजो पाण वण जे करे त तोखे अज़ाब थियो हो इताब थियो ही फतरुस चए थो अॻे मूं वटि दलील न हो अॻे फ़क़ति दावा हुई दलील न हो हाणे मूं वटि दावा ॿिया दलील बा अना अतीकुल हुसैन मां हुसैन जो आज़ाद कयल जेके हुसैन आज़ाद कंदो आहे तवजो आहे मां हुसैन जो आज़ाद कयल हां सभु आज़ादार वेठा हो यकीनन मौला जी ज़ियारत तव्हांखे नसीब थी हूंदी सच ॿुधायो हिन टाइम ते फुतरुस जॾहिं इमाम हुसैन जे पीगे सां मस थियो हो तॾहिं इमाम हुसैन खे न पीगे में घणा ॾींहं थिया हवा कोई ॻाल्हाए बाबा ख़बर सभिनी खे आहे बाबा 3 ॾींहं 4 ॾींहं 7 ॾींहं साईं शबीर साईं भला तव्हां ई ॻाल्हायो साईं 3 खां 7 ॾींहं ताईं तवजो आहे 7 ॾींहं जे पीगे में हुसैन अचे एॾो बा कमाल पीगो थी वञे जो फरिश्तनि खे शिफ़ा ॾे पोइ ज़मान इन ज़रिए इमाम हुसैन में इमाम हुसैन खे घणा 100 साल थी विया इन इमाम हुसैन जे ज़रिए में करबला वारे ज़रिए में इमाम हुसैन खे घणा 100 साल थी विया तव्हां सां मौला इमाम हुसैन जे ज़रिए सां मस्ती था अचूं वरी बि तव्हां सां में फ़र्क़ु नथो अचे छो हुसैन त एतिरो बाकमाल आहे जो 3 ॾींहंनि वारो पीगो शफ़ा ॾे हुसैन जो हिन में त 1400 साल हुसैन खे थी विया आहिनि तव्हां सां में छो फ़र्क़ु नथो अचे सबबु इहो आहे जो हू आयो ई घुरण हो असां हलंदा ई ॾिसण जेकॾहिं वाक़ई असांजी फुतरुस वारी नियत थी वञे त असां हुसैनी बणिजी वञूं
जेको सवार वो खामियो पहले डी ते फुतरस आखिरी रात ते हुर अज ताई तवा असा के पे तो हुर बनाए हुसैन जे नजात जे बेड़े जी वसत एतरी पियो थो निजात अगर हाय अज जी रात में छल के निजात हुसैन यकीन दींदो दिल थी चाहे हुसैन जे उन बाबुल हवाज बचड़े जी शहादत जा जुमला पढ़ा 32 सालन जो हुसैन जो भाव अब्बास बाबुल हवाज कमाल जी गाल त 6 महीनन जो असगर भी बाबुल हवाज उन सगीर जे शहादत जा जुमला पढ़ण तो चाहे जेको मां के मां सडे भी न सकंदो जेको मां के मां सडे भी न सकंदो एतरो सगीर मैदान करबला में हुसैन जो गरीबी जा हुका दिना अना हुसैन जो हल मिन नासरी अंसुरना हुसैन जे खेमन में पर्देदार जा वेण जावा साण रुबाब सदु कर जी दमा फिजा एक दफो मुझे सरदार हुसैन के त वठिया जदे साण फिजा पहिरियों दफो सादा जे हवेली जी कनीज जा कदम अञा बाहर आया शहजादन जा वेण बुलंद था जे जी कनीज दर ते बाहर अचे बीबिन जा वेण बुलंद तन बुधायो उन टाइम छा थियो हुंदो जदे ज़ैनब जे खेमन में शिमर जा कदम आया बस सजादारो मोमिनो हुसैन जे कनन ते बीबिन जे वेण जा आवाज पहुता न ये जख्मी बाकर जो डाडो जख्मी हथन जो सहारो पुटन जे मौत जो मारन भाइरन जे मौत जो कुठल हुसैन जख्मी हथन जो सहारो वठी उठियो साण फिजात जो नजर पे मां छा गाला साण फरमाई थी मौला रुबाब खेमे में याद कयो थई मौला जन फरमान था एडा जो बीबिन जा वेण था अचन काई पर्देदार मरी वई आ कई पर्देदार मरी वई आ जो एडा वेण था अचन हुसैन मौला जो खेमे में है न रुबाब जे में साण रुबाब रोई फरमाई थी मौला अना तू हल मिन नासरी अंसुरना जी सदा बुलंद कई हुसैन अली असगर पी को छदे दिनो जे पासे ना तुझे गुरबत जा आवाज पिया अचन उन पासे दे मुंह करे चे पियो बाबा मुझे जिंदगी में गरीब न सदा बाबा माना जिंदा मुझे हुंदे गरीब न सदा अजर को मलक बस अजादारो मोमिन हुसैन मौला फरमांदारो बा ये इजाजत दे त असगर के वडे भा अकबर सा मिलाए तो अजर को अल्लाह खुदा तानी इबादत कबूल फरमाए रुबाब जे इजाजत दे त नंढड़े भा असगर के वडे भा अकबर सा मिलाए तो साईं रुबाब के मौला रिज़्क़ तुझो आ लख बिस्मिल्लाह कया मौला मां त बानी आ मां त तुझे औलाद जी भी नौकरी मौला लख बिस्मिल्लाह कया रिज़्क़ तुझो आ मौला बेशक खणी वन हुसैन मौला खणी न इरादो कयो बाहर निकल जो हुसैन जे ये अब्बा में दामन में छिकी महसूस थी हुसैन जे मोया ठो रुबाब जा दामन में था हुसैन फरमाए रुबाब खैर ताए साईं रुबाब रोई के मौला हर शहीद जडे मक्तल में वने पियो उनजी जवान के पाजी पाजे मां तैयार कयो अकबर के लैला तैयार कयो औनो मोहम्मद के उनजी मां ज़ैनब तैयार कयो कासिम के उम्मे फरवा तैयार कयो मौला एक दफो असगर मुखे दे मां तैयार करे जा तुझा दुश्मन वडा कमीना मता ताना जल तकाई हिनजी मां नहीं तैयार करे जाए जी दुश्मन चवाए हिन सगीर दी बिका माए जे तैयार करे मोकलियो बस अजादारो मोमिन हुसैन मौला अली असगर रुबाब जी हवाले कयो साईं रुबाब अली असगर के तैयार पे के सुकल वारन ते कंगी कई ये सरमो पाराए कमीस पारा करे कोई जो ख्याल आयो रुबाब के असगर जे गले ते रुमाल बदली करे असगर के खणी करे सडु करे जे साईं ज़ैनब ई आई जी झिकी ते पानी दो करीब जी जे जी भाले अमा खैर ताए साईं ज़ैनब जे भरसा भी साईं रुबाब फरमाए थी साईं ज़ैनब मां उम्मत जानी है मां बेगाने मुल्क जी हां अल्लाह ताला असगर हुसैन जे सदके में मुखे ब मोती अता कया ही
असगर हुसैन जे हथन ते रखे ज़ैनब जे हथ में सकीना जो हथ ॾेई पोते अची चे थी ये संजन खाली झोली आई अब खाली झोली मोटी पड़े अजरुकुम अल्लाह बस अदादारो मोमिन हुसैन रुबाब असगर हवाले कयो हुसैन मौलाई हलण जो शुरू कयो न चंद कदम अञा खेमे में खई वरी हुसैन मौला जे दामन में छिकी महसूस थी हुसैन जे पोयों ॾिठो रुबाब रोंदी पई अचे हुसैन फरमाइन ता खैर ता है रुबाब साण फरमाई मौला जी तवा असगर के खयो ता न असगर जो चेहरो थियो थे आसमान जे तरफ सिज जी गर्मी सख्ता मुंजो असगर नरम मौला मेहरबानी करे असगर के भाकुर में खयो मौला इजाजत दे सामू वाले खेमे में माविया कदात मथे खणी दिसा जेस ताई मंदिर में असगर वने असगर मुखे दिसे मां असगर के दिसे असगर मुखे दिसे मां असगर के दिसो बस अदादारो मोमिन हुसैन मौला असगर के खणी ने बाहर निकरण जो इरादो कयो वरी हुसैन के कंहिंजे पोयों अचण जो आवाज़ पोइते जो ॾिठे रुबाब खे ईंदो ॾिठई रोई फरमाईंदा रुबाब जे असगर नथी ॾियणु चाहे त रुबाब मोटाए ॾियो रोई करे चई मौला असगर बेशक खणी वञो रिज़्क़ तुंहिंजो आहे हिकु दफ़ो असगर ॾे मां असगर सां ॻाल्हाइणु थी चाहियां अदादारो मोमिन असगर के खणी पासे सां वञी करे चई असगर महा उम्मतियानी महा बेगाने मुल्क जी सैयद जे घर में आबाद थी असगर यकीन हुसैन तुके चौदो दुश्मन को पानी घुर एडे वडे आवाज सा पानी घुर जा जो ज़ैनब खेमे में बुथे असगर एडे वडे आवाज सा पानी घुर जा जो ज़ैनब खेमे में असगर पंजे से जो तीर पान धर जा असगर जने पानी घुर दे न बचड़ा जने पानी घुर दे दुश्मन हणदई तीर असगर जने तीर लगदी तू शहीद थी ने डाडो पानी प्यार नहीं दई डाडे के दे जा डाडा ऐसा ही न पियनो मां जैसा बाबो हुसैन न पियनो अजरुकुम अल्लाह बस अदादारो मोमिन हुसैन मौला असगर के खणी मैदान जे तरफ आयो ये वड्डे टिबे करबला जे वारी जे टिबे ते चढ़ी करे हुसैन मौला शामिल ने दिसी करे चंदा शामियो कूफियो सती को पानी बंदा हिन जे मां जी थन सुती वई मुंजो असगर प्यास में मरण वारो आ बिन दरिया जे विच में तवा जी काई खोट त नहीं दी अदादारो मोमिन को सवाल तो क्या काई औरत जे 6 महीनन जे बार के गिलास सा पानी न पियारी दी गिलास में हथ बोड़ी दिया उन मो कतरा उन जे मुंह में विझ दिया हुसैन फरमांदा एतरो पानी जो जो मुंजो असगर बची पई अजरुकुम अल्लाह कमीना चवंदा हुसैन उन पान के लगी थी बहाना मारो तो करे हुसैन उन पान के लगी थी बहाना बारन जा पे तो करे हुसैन मौला अली असगर के हथ में बुलंद करे चवंदा असगर अज तुझे पीर ते सदाकत जो वक्त अची वियो आहे पीर जे सदाकत जी गवाही ॾे अदादारो मोमिन हुसैन मौला अली असगर के हथन ते बुलंद कयो अली असगर मौला कूफन शाम जे हर माण्हू जे अखियुनि में अखियूं विझी असगर वॾे आवाज़ सां फरमाईंदा यूहन्ना
असगर खटल जंग सागे हारा यूथो वने अज़ादारो मोमिनो बर इब्न सद हक करे ते तो हुरमला एक कलाम अल हुसैन हुरमा बियो दम असगर दे अजर कुमाया खुदा तआला वे कब्र ज़हरा ताईं पहुंचाए जे जी अन्न ते जे औलाद ना है असगर मौला जे सबके लाउन जो झोलियो आबाद फरमाए हुरमला दारो तीर खयो मक्तले मुकद्दम वारो लिखे तो जे तीर सार बचा जंग जो हैवान ज़िबा कंदा तीर खणी तल कमान में विधई ये कमान हथन जस कमान मो तीर किरो उमर बिन सचे तो तू तो 4000 लश्कर सा जंग कदो आ इन शरीर जो मुकाबलो न तो कर सके और मन जे दो उमर बिन सद मुंडी जात जी दिसिया कई बीबिया जेका खेमे जे अंदरो वेठिया अकल करे जे दी कमीना पाडो तीर बिनसिया ओ मुंडो शरीर बिनसिया अज़ादारो मुंडो इते अल्लाह हाफिज़ मोहम्मद अली मरहूम जुमलो चंदो कमीने एड़ो तीर हलायो जो असगर जे वज़न को वडो न तीर में वज़न जे कने असगर जे बदन ते तीर रखियो वने हुसैन